बडाणी शहर के PPHI सेंटर में पाक आर्मी पारां बरसात मुतासरन के लिए फ्री मेडिकल कैंप कायम कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि के माहिर डॉक्टरनि पारां मरीज़नि की चकास करे मुफ़्त में दवाऊं फ़राहम कयूं वयूं। डॉक्टरनि पारां ॿुधायो वियो त मलेरिया, गैस्ट्रो, चमड़ी जूं बीमारियूं बरसाती बोर बाद वधी वयूं आहिनि। होॾां क़ौमी अमन कमेटी जे अॻवान रहमतुल्लाह चनो समेत ॿियनि कैंप जो दौरो कंदे चयो त पाक आर्मी हमेशा ख़िदमत में अॻु भरी रही आहे। रिलीफ तौर राशन बेघर थियल माण्हुनि खे टेंट फ़राहम कया ऐं हाणे फैलजंदड़ बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ मुफ़्त मेडिकल कैंपूं पिणु लॻायूं पियूं वञनि, जिते हर क़िस्म जो इलाज ऐं दवाऊं मुफ़्त में फ़राहम कयूं पियूं वञनि। जॾहिं त क़ौमी अमन कमेटी पारां मुतासरनि में मच्छरदानियूं ऐं नंढड़नि ॿारनि खे जूस पिणु ॾिना विया। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।